सो उहा शाइरी ईअं त हिकिड़ो सिंध जो आशिक़ हो सो सिंध लाइ जंग विढ़ण पियो वञे या हिकिड़ी जिदोजहद ते पियो वञे त हुनजी महबूबा हुनखे रोकींदे चयसि त तूं मूंखे छॾे न वञ तोखां सिवा भला बि मुंहिंजो हिते केरु आहे त हुन सिंध जे आशिक़ पंहिंजे शाइराना अंदाज़ में वराणींदे चयसि तुंहिंजे ॿाहुनि में चूड़ियुनि जी मौसम हुजे तुंहिंजे पेरनि में छेरनि जी छमछम हुजे दूर तोखां क़यामत ताईं गम हुजे मुंहिंजे राहुनि में कंडा विछाए न तूं मूंखे ज़ुल्फ़नि जो कैदी बणाए न तूं छत मां तारीख़ जो वर्क बणिजी वञा ऐं सदियुनि ताईं लिखबो ऐं पढ़बो रहां कर्ज़ तुंहिंजो बि मूं ते वॾो आहे मगर छत धरतीअ जो थोरो मां लाहे वठां मां बुखारी भिटाई बचाए वठां सिंध जी हर सचाई बचाए वठां ईअं न लोई लॼाए बचाए वठां तुंहिंजे सॾड़नि ते सजनी सदाईं वरियुसि तुंहिंजे हर दर्द में तोसां शामिल रहियुसि हाणे मूंखे ॾुखायल वतन थो सॾे लाश कंहिंजो पिरी बे कफ़न थो सॾे मूंखे थर जो थकायल बदन थो सॾे मूंखे कैदी हथनि सां अमन थो सॾे छत दोदे जी धरती बचाए वठां होशू हेमू जी हस्ती बचाए वठां ऐं बहारनि जी मस्ती मचाए वठां उन खां पोइ जे वरियुसि तुंहिंजे दर फिरी तुंहिंजे नेणनि ते वेही पोइ ॻाल्हियूं कबियूं तुंहिंजे ज़ुल्फ़नि खे वेही पोइ सहलाइबो तोखे तुंहिंजे ई ॻाल्हियुनि में बहलाइबो तोखे तुंहिंजे ई ॻाल्हियुनि में फैलाइबो क्या बात है, क्या ही बात है, जबरदस्त जबरदस्त।